स्पेशल टॉक में बहरबली कार यूसुफ शाहीन साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। कचहरी जो सिलसिलो जारी आहे। इंतहाई अहम ॻाल्हियूं ख़ासि तौर ते तारीख़, अदब, सियासत से बि कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाहीन साहब, हिकु त तव्हां सिंध जे वसीलनि जी बि ॻाल्हि ॿोल कई, तव्हां साम्हूं पार्लियामेंट जे हवाले सां बि ज़िक्र कयो, सियासत में तव्हांजी शमूलियत रही, ज़ाहिर सियासत जो हिकिड़ो मुनफ़रद अंदाज़ तव्हां ॾिठो, तव्हां जेल बि भोॻिया। हिकिड़ो सुवालु वठी अचां, जेको चनेसर ॻोठ जे बंगले वारो ज़िक्र कयो, छा उन ते बि कब्ज़ो थी वियो आहे? उहा प्रॉपर्टी तव्हांजी हुई, अॼु तव्हां हिते कसर नाज़ में शिफ्ट थियल आहे, छो हिन कसम पुर्सी में छो पिया था रहो? असल में ॻाल्हि थोरी पहिरीं मुंहिंजूं ॿई अख़बारूं बंदि कयूं वियूं। असल में का मूंखे शायदि का रांदि लॻे थी, हाणे आउं घणो नथो ॻाल्हाए सघां, पर प्रॉब्लम इहा आहे त इहा त सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजूं ॿई हेॾियूं वॾियूं अख़बारूं, बरसाति त 54 साल पुराणी हुई, सिंध बि मुंहिंजी, ऐं असां सिंध खे, पाकिस्तान खे सर्व बि कयो, ऐं तमामु ज़हीन ऐं बैलेंस माण्हू, सॼो स्टाफ सभु असां वटि हो। हुन में हिन खे असां छा आहे, वधि में वधि माण्हू क्रिटिसाइज़ करण जो त हक़ु रखे थो न। उर्दू वारा, अंग्रेज़ी वारा त अलाए छा था कनि, असीं त रुॻो एतिरी ॻाल्हि चऊं था भई क्रिटिसाइज़ करणु हक़ु। उहे बि वई तनक़ीद त रस्तो ॾींदी आहे। हा, बहरहाल हाणे ॾिसो न, हिकिड़ी कुझु कॾहिं के शयूं सम्झ में न ईंदियूं आहिनि, त तव्हांजूं पहिरीं 2 अख़बारूं बंदि थियूं, पोइ तव्हांजे 2 ज़मीनुनि ते कब्ज़ो थियो। हाणे हिते कुझु कोन्हे, ही बंगलो मुंहिंजो आहे PCHS में, जेको आहे सो, जिते 40 ऐं 44 साल खां 42 साल खां उते आहियां। बरसाति जी ऑफ़िस, सिंध ट्रिब्यून जी ऑफ़िस उते ई हुई। उनजो अधु हिसो कंहिंखे ॾिनोसीं, ऐं हुन चयो त आउं सॼो भञी तव्हांखे अधु ते अधु जा पैसा ॾींदुसि, ऐं उन्हनि पैसनि मां अधु तव्हांखे जेको आहे ग्राउंड+1 नऊं ठाहे ॾींदुसि। मक़सदु आहे जंहिंमें सम्झो त उन्हनि खे 6 करोड़ मूंखे ॾियणा हुआ अधु जा, उन मां 2 करोड़ सां मूंखे नए सिरे ठाहे ॾियणो हुओ, बाक़ी अधु उन्हनि खे खणणो हुओ, ऐं 4 करोड़ कैश ॾियणी। उहा जाइ भॼी, उहे भॼी विया आहिनि। मतिलबु आहे उन करे मूंखे विहारियो बि उते, जेको आहे हुननि जाइ बि उन्हनि ई अची मूंखे हिते विहारियो आहे। हा, कसर नाज़ में। उहे त हाणे बहरहाल उन्हनि केरु आहिनि उहे? सिंध जा न आहिनि छा? उहे सिंध जा न आहिनि? आहिनि सभु हिते जा। बहरहाल हाणे उहो 90% शायदि मसइलो कुझु सिधो थी वियो आहे, थोरे में रहे थो, शायदि को हल शायदि सिधो थी वञे। सिधो थी वञे। अच्छा शाहीन साहब, थोरो सियासत तव्हां अचूं था, तव्हां सियासत में रहिया आहियो, मोहतरमा बेनज़ीर साहिबा सां गॾु रहिया आहियो। तारीख़ इहा ॿुधाए थी त मोहतरमा सां चंद माण्हू वेझा रहिया, इन्हनि चंद माण्हुनि में तव्हांजो बि ज़िक्र आहे। गॾु वेही नाश्तो करणु, गॾु वेही लंच करणु, डिनर करणु, फॉरेन टूर बि तव्हां कया। मोहतरमा तव्हांखे तमामु घणो पसंदि कंदी, तव्हांजे बक़ौल तव्हांजे त हू मुंहिंजी भेण हुई ऐं हुन मूंखे पंहिंजो भाउ बणायो। एतिरी वेझड़ाई पीपल्स पार्टी जेका सिंध जी हाकिम जमायत आहे, 17 सालनि खां वठी हुकूमत में आहे, तव्हांजा यकीनन मुखालिफ़नि सां वास्ता रहिया। तव्हां GM सैद जो बि ज़िक्र कयो, जाम सादकलीअ जो बि ज़िक्र कयो, मुमताज़ भुट्टे जो बि ज़िक्र कयो, मोहम्मद ख़ान जुणे जो बि ज़िक्र कयो। ज़ाहिर हिकिड़े सहाफ़ी जो हर पॉलिटिशियन सां वास्तो हुजे थो, पर इन्हनि समूरनि वास्तनि जे बावजूदि तव्हां हिन कसम पुर्सी वारी हालति में आहियो। तव्हांजा इदारा बंदि थी विया, हुकूमत दावा थी करे त अख़बारूं बंदि थियण न ॾिबियूं, सनतुनि खे सपोर्ट कबी। इहे असांजूं शयूं जेके बक़ौल जीअं तव्हांजे, त इहे इदारा हली सघंदा जेकॾहिं मयार हूंदो। मयार जे लाइ इश्तिहार खपनि था, पैसा खपनि था, इहे आख़िर छो इहे घटि रस्ता छो बंदि कया विया आहिनि? यार हाणे असुल में छा आहे त कुझु 4 चङा ॾींहं गॾु रहिया आहियूं। हाणे इन ॻाल्हि ते जे घणो बहस करणु ठीकु नथो लॻे। इहो सही आहे त बीबी बिल्कुलु भाउ सम्झंदी, पर हिकिड़ो सबबु, हिकिड़ो इहो सबबु, मां ॾिसो न, हू प्राइम मिनिस्टर हुई, जंहिं वटि मिलण लाइ टाइम न हो। मूंखे लंच ते सॾींदी हुई अक्सर, सभु स्टाफ बीठो हूंदो, असीं 2 गॾिजी मानी खाईंदा हुआसीं। यानी इहो मूंखे एतिरो वॾो शरफ़ हासिलु आहे। त पोइ थींदो ईअं हो त मानी खाइण खां पोइ आउं
को मसइलो खणंदो सिंध जो या पाकिस्तान जो, मिसाल जेकर घणो नथो ॿुधाए सघां, इलाही शयूं थियूं आहिनि। मिसाल हिकिड़ो दफ़ो मां चयो त सिंध सॼो वॾो इंडस्ट्रियल स्टेट आहे सिंध सॼी, उन में सिंधी एकड़ वेकड़ मुश्किल सां मिले थो, तव्हां 400 इंडस्ट्रियलिस्ट पैदा करे ॾियो। तो मतिलबु इहो मानी खाई पोइ मां हल्की ॿोली ॿोले चवंदुसि त तव्हां बि करे सघो था। त मूंखां पुछे त कीअं करे सघां थी, मूं चयो त तव्हां अब्दुल्ला शाह खे चओ, उहो चीफ मिनिस्टर हो। त उहो जेको आहे सिंध मां कहिड़ो बि माण्हू जॾहिं मुखालिफ़ हुजे या जेको थोरी इन्वेस्टमेंट करे सघे, उन खे तव्हां इंडस्ट्रीज़ में आणियो। त असां सिंधी माण्हू 400 आणींदो, उन मां 50 खनि फेल वेंदा, बाक़ी सभु अची वेंदा। बहरहाल उन ते असां मुंहिंजूं पोइ शाह साहिब सां, अब्दुल्ला शाह साहिब सां वॾो महिरबानी हुन सां वॾी मीटिंग थियूं, डिस्कशन थींदो हो। त या हिकिड़े दफ़े मसइलो डान अख़बार में आयो, उन वक़्तु तव्हां ख़बर आहे त 8000 मेगावाट बिजली पैदा थींदी हुई, हींअर 20,000 ते वञी पुॻी आहे, ठीकु आहे। त 8000 मेगावाट जी ऑडिटर जनरल पाकिस्तान जे रिपोर्ट ॾिनी त 3,500 जी बिलिंग थी आहे, बाक़ी पैसा खाई विया आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो 8000 मेगावाट ऐं उन में सॉरी 4,500 मेगावाट जी जेका आहे उहा बिलिंग थी आहे, 3,500 मेगावाट खाई विया आहिनि। 3,500 माना अरबे रुपया भई जेको आहे सो इहे। त मां बीबी खे उहा मानी खाइण खां पोइ, मानीअ जो इहे हल्को फुल्की मानी हूंदी हुई न, जेको आहे सो हिकिड़ो अधु कोप सूप जो, हिकिड़ो चिकन जो पीस, बसि स्लाइस ऐं सुई डिश। त इहा ॻाल्हि करे जेको आहे सो मां ॻाल्हि खई त बीबी इहे डान में रिपोर्ट छपी आहे, जंहिंमें 8,000 मेगावाट मां 4,500 मेगावाट जी बिलिंग थिए, बाक़ी हू खाई। त बीबी बिल्कुलु सफ़ा चई फलां मिनिस्टर को बुलाओ, फलां मिनिस्टर को बुलाओ। पोइ त साईं मसइलो सॼो हुते मसइलो खड़ो थी पियो। सॼे माण्हू मूंखे यानी मूंखे मुंहिंजे लाइ सोचणु लॻा त हीउ केरु माण्हू आहे जेको। बहरहाल मां त हिकिड़ी मुल्क लाइ हिकिड़ी चङी ॻाल्हि चई, जंहिं ते बीबीअ ॾाढी वेड़ खाधी मुंहिंजे साम्हूं। उहे वज़ीर आया मुंहिंजे साम्हूं आया, सभु उन्हनि खां पुछाणो थियो, केॾां वियो माल, केॾां विया पैसा जेका आहिनि। तो ॻाल्हि इहा त हर दफ़े मूंखे इहो आउं हर मीटिंग में सम्झंदो हुउसि त बीबी हाणे कोन सॾींदी, यानी तक़रीबन जहिड़ी न हूअ थी वेंदी तमामु। त पर ईअं थींदो कोन हो। माना इहो अहसासु थींदो त दुश्मनी पैदा थी वई आहे, रुकावट पैदा थी। त हाणे बीबी कोन सॾींदी, पर ईअं कोन थियो। हू मूंखे ॿुधणु चाहींदी हुई, मूंखां पुछणु चाहींदी। इलाही आहिनि ॿिया सिंध जे मसइलनि ते, पाकिस्तान जे मसइलनि ते। असीं जेको इंग्लैंड वियासीं 12 ॾींहं लंडन हुआसीं, उते जर्मनी वियासीं, उते हफ़्तो उते आयासीं। उन जी ज़बरदस्त रिपोर्ट जेका मूं रिपोर्ट ॾिनी बीबीअ खे, जंहिं ते उहा हैरान हुई सम्झे। पोइ बहरहाल पोइ किन दोस्तनि खे इहा शइ पसंदि न आहे या न हुई, पर उन में मुंहिंजो ॾोह त कोन हो। आउं त अॼु ॾींहं ताईं बि इहो पुछंदो रहियां त बाबा मुंहिंजो ॾोह त ॿुधायो, मां जेका तव्हांजी ॿकरी चोरी कई आहे उनजो रंग त खणी ॿुधाए त कहिड़ो। मां त असां त हाणे तव्हां सम्झो था त उहे जेका कड़ा सच तव्हां ॻाल्हायो उहे अॼु भोॻियो। हा, बहरहाल पोइ इहो ज़िंदगी सो यार तई कारोबार करे उन में बि तकलीफ़ अची वञे थी। अच्छा, तव्हांजो आसिफ़ ज़रदारी साहिब सां तमामु घणो तालिक़ रहियो, तव्हां जेल जा साथी यारे जेल रहिया।
इहो बि ॿुधोसीं त तव्हां जॾहिं जेल में गॾु हूंदा हुआ त तव्हांजे मथां मानी आणण ते पाबंदी हूंदी, तव्हां महिमान हूंदा हुआ आसिफ़ ज़रदारी साहिब जा, ऐं हू तव्हांखे तमामु घणो ॿुधंदो हुयो। तव्हांखे हू सिक मां मोहबत मां चइजे त तव्हांखे गांधी तौर ते बि तव्हांखे सॾु कंदो हुयो। इहे लफ़्ज़ हूंदा हुआ हुनजा, एॾी वेझड़ाप, एॾो कुर्ब हूंदो हुयो। उहो कुर्ब किथे आहे, उहो केॾांहुं वियो? अॼु उहे तालुकात आहिनि, उहे मनसब जेको उहे समूरी दोस्तियूं विञाए वेठो आहे? यार हाणे ॾिसो मां चवंदो न त कुझु ॾींहं असां सुठा गॾु गुज़ारिया आहिनि। जेल में बि 1 साल खां वधीक अरसो गॾु। उते ईअं हूंदो त आउं कई महीना त हुते सर्विस अस्पताल में हुउसि, जेका बंदर रोड ते आहे न, सर्विसिस अस्पताल, उते हूंदो हुउसि। पोइ बीबी इहो शाह साहिबु मूंखे शिफ्ट कंदो, शिफ्ट हॉस्पिटल में। ऐं वरी जेको आहे सो जेल हलियो वेंदो हुउसि। त असां वॾो गॾु अरसो गुज़ारियो। वॾो जो इलाही सुठा मतिलबु मुंहिंजी मानी जेका ब्राउ लॉस मां ईंदी, आसिफ़ साहिब जी मानी जेका आहे उहा त ईंदी हुई, उहा अलॻि ईंदी, उहा चेक थींदी हुई। बहरहाल मानी बि गॾु खाईंदा हुआसीं। सुबुह 6 बजे आसिफ़ साहिबु मुंहिंजे कमरे में ई अची वेंदो। हुते जेल में तव्हांखे ख़बर आहे सुबुह 6 बजे उथिणो पए थो। सो 6 बजे उथण सां असां चांहि या लस्सी, हू लस्सी पीअंदो आहे सुबुह, उहो अची पीअंदो हो। ऐं पोइ मां सभु अख़बारूं लॻायूं पाकिस्तान जूं, न उहे ॿाहिरि जूं ख़लीज टाइम ऐं टाइम न्यूज़ वीक, इहे पोइ इहे गॾु पढ़ंदा हुआसीं। बहरहाल इहो हिकिड़ो यादगार हिकिड़ो आहे। पोइ असीं मां हिन ते वधीक छा थो ॻाल्हाए सघां। शहन साहिबु, हीअ त तव्हांजो वॾो ज़र्फ़ आहे जो तव्हां वधीक ॻाल्हि करण जे हवाले सां हुनखे ढक में रखी सभु ॻाल्हि कयो था। पर हमेशह इहा इस्तेमालु थींदी हुई त ज़रदारी साहिबु दोस्तनि जो दोस्त रहियो आहे। ऐं कुझु अरसे ताईं असां ॾिठोसीं उहे माण्हू जेके उन दोस्तीअ जे उन रोशनी मां फैज़याब बि थिया ऐं बुलंद तरीन जेके मनसब हुया उन्हनि ताईं पहुता। ऐं वरी असां जॾहिं ॾिठोसीं त उन्हनि माण्हुनि जो ज़वाल बि ॾिठोसीं ऐं उहे दोस्तियूं उन्हनि जा जेके असरात ख़तमु थींदे बि ॾिठासीं। त उहो जेको हिकिड़ो इहो जुमिलो जेको दोस्तनि जो दोस्त आहे, उनखे तव्हां कहिड़े खाने में फिट कयो था? उहो केॾांहुं ग़ाइबु थी वियो? हाणे ॿुधो, कुझु सिंध ते ॻाल्हि करियूं। इलाही तव्हां पाकिस्तान तां मूंखां जे बारे में सुवालु न कयो। पाकिस्तान छो दुनिया में मुसलसिल अचूं था हिन ते बि। इहो हिकिड़ो जवाबु तव्हां खां वठी तमामु अहम आहे। इन ते घटि में घटि तव्हांखे पंहिंजी राज़ अफ़शानी करणु खपे। यार ॾिसो, उन में का हाणे ॾिसो हुनखे अलाह साईं ॾिनो आहे, वॾे उहिदे ते वेठो आहे। बसि असीं दुआ करियूं था ख़ुदा करे ख़ुशि हुजे जेको आहे। असांखे मूंखे का तकलीफ़, आउं रोज़ु लिखां पियो। इहा जेको हीउ ॾिसो ज़िंदगीअ में हीउ जेको मिसाल आहे, हींअर हिते रहियो पियो आहे, इहा कहिड़ी तकलीफ़ आहे? इहे ज़िंदगी जा हिसा आहिनि सॼे लाइफ में। आसिफ़ पाण बि त 8-8 साल जेल में रहियो आहे सॼे। जेको आहे इहो ज़िंदगी जीअणु आसान त न आहे। ऐं जेका तकलीफ़ अचे थी, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त तकलीफ़ जेका आहे या ॾुखु जेको आहे उहो तव्हांखे जीअणु सेखारे थो, तव्हां में हौसलो पैदा करे थो। सम्झे, हीअ हिते हिन दुनिया में जीअणु आसान न आहे। सवलो इज़त सां अगरि तव्हीं जीअणु चाहियो था त तव्हां में हौसलो हिमत हुअणु घुरिजे। ऐं तकलीफ़ खां परेशान थियण जी का ज़रूरत न आहे। उहो हिकिड़ो जीअं फिल्मुनि जो हिकिड़ो हिसो थींदो आहे न, भई हिन खां पोइ इंटरवल थींदी, इहो हिकिड़ो हिसो आहे। हुनजी का मुंहिंजे नज़र में हिन तकलीफ़ जी का बि अहमियत का बि कान्हे। शहन साहिबु, ज़रदारी साहिब सां हिकिड़ी मनसूब सुसाइड वारी ख़बर हली, ज़ुबान कटण वारो मसइलो हलियो, तव्हां जेल में गॾु हुया, इहा माजरा छा हुई? सही आहे। त हाणे ख़बरूं असां ॿुधियूं पिए। ॿुधो न, हाणे तव्हां ॾिसो न, असीं जॾहिं 2 दोस्त वांगुरु गॾु वेठा आहियूं त घणा सुवाल जेको कुझु शयूं हू पाण ॿुधाईंदो हो, ऐं पर उहे शयूं मूं अॼु ॾींहं ताईं न ॻाल्हायो आहे।
का अहिड़ी ॻाल्हि जेका ॿुधाए का सघे ॿुधाए न इहो ग़लति थी माना इहो राज़ सीने में रखी तव्हां न न पाण को ताईं राज़ वाज़ वरी छा जो जेको बसि ज़रूरी न आहे ॾिसो ज़िंदगीअ में बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि त आहे न त हू हिकु कामयाबी सां सिंध हलाए सदर थी वियो सिंध हलाए पियो बलूचिस्तान हलाए पियो इहा घटि ॻाल्हि त न आहे सम्झे इहे शयूं ऐं वॾेरा जेके सिंध जा आहिनि उन्हनि खे जेको आहे सो बिल्कुलु सफ़ा लो जेको आहे हैरास करे हलाए थो खणी हलाए थो कंहिंखे का बि हू नथो करणु ॾे इहा घटि ॻाल्हि थोरी आहे माना इहो या हिकिड़ो वॾो हिनजी फन आहे। पंहिंजी हिकिड़ी अहलियत आहे जेके हू इस्तेमालु करे थो शहन साहब थोरो पाकिस्तान जी सियासत जो जहिड़ी तरह सां तव्हां ज़िक्र कयो पाकिस्तान जो मुस्तक़बिल तव्हां छा था ॾिसो मीसाक जमहूरियत बि थी ऐं हिन वक़्तु बि ख़ान साहब जी हुकूमत आई उन खां पोइ जेको सूरत हाल मुल्क जी थी ऐं एस्टेब्लिशमेंट ऐं सियासतदाननि जो जेको झगड़ो थियो ऐं चयो वियो त पीपल्स पार्टी ऐं नून लीग सुसाइड करे इक़्तिदार हासिलु कयो आहे जेकॾहिं न वठंदा त उन्हनि जो अञा बि बुरो असरु थिए थो तव्हां उनखे फ़िक्री लिहाज़ खां कीअं था ॾिसो यार हिकिड़ो मस्जिद में ठाहियूं त खणंदा विया त जेको असुलु राज़ो हो एक्सपर्ट हो उन चयो तव्हां सिर ई ग़लति रखी आहे इहा किरी पवंदी त असांजी जेका आहे सिर ग़लति रखी वई आहे पाकिस्तान जी 1940 जी करारदाद हुई 1940 जे करारदाद मुताबिक़ पाकिस्तान ठहिणो हो कॾहिं बि ईस्ट पाकिस्तान कोन वञे हा बल्कि हिंदुस्तान टुटी पियो आहे उन सिस्टम सां एॾो बहितरु सिस्टम हो जेको जंहिंजे बुनियाद ते सिंध ऐं ॿिया सूबा पाकिस्तान ठाहिण लाइ आमादा थिया उहा तव्हांखे उन काग़ज़ खे उन पने खे उछिरे छॾियो ऐं तव्हांजो वरी कमाल इहो आहे त तव्हीं 23 मार्च ते 1940 वारी करारदाद ते ॾींहुं मोकल करियो था तव्हां जेको आहे मीनार पाकिस्तान लाहौर में ठाहियो आहे जिते उन में जेके करारदाद आहिनि उहे सभु लिखियूं पियूं आहिनि तव्हां वियो हलियो न तव्हां खां ईस्ट पाकिस्तान हींअर तव्हां बलूचिस्तान जी मूवमेंट हले पई त इहो कीअं रोकींदो तव्हां त उनखे हिते ॾिसो न असां सिंध में तहरीक हुई GM सैद जेको आहे इलाही साईं उनखे खणी आयो ऐं ज़ियाउलक GM सैद खे फांसी ॾियण जी बि धमकी ॾिनी त तोखे असीं फाही चाढ़ींदासीं चई वञी चाढ़ियो मूंखे उन खां पोइ जॾहिं भुटो साहिबु आयो त हुन कुझु शयूं सिधियूं करण जी कोशिशि कई तव्हीं बलूचिस्तान में का बि शइ सिधी करण लाइ तयारु न आहियो तव्हां हुनखे नौकिरी नथा ॾियो तव्हां हुनखे पूरा फंड्स नथा ॾियो भई हुननि खे तव्हां पढ़ायो कोन त हुननि खे नौकिरीअ में कंसेशन ॾियो रिआयतूं ॾियो पहिरीं जेको आहे ॿियो करियो जेको हुननि जो अधु पाकिस्तान त रुॻो बलूचिस्तान आहे भई त भई हुनखे ॾियो छा था त हीअ जेको अहिड़ी हालति जॾहिं तव्हांजा रवैया हुजनि त उन ते जेको बहस कंदुसि उहो हिकिड़ो अजायो बहस थींदो सही जेको आहे सो मुख़्तलिफ़ सियासतदाननि सां तव्हांजो तालुक़ु रहियो GM सैद साहिब सां उनखे तव्हां कीअं ॾिठो रसूल बख़्श पलीजो साहब फाज़िल लाऊ अहिड़ी तरह सां ख़ैर बख़्श मरी या ॿिया जेके क़ौम परस्त सियासतदान हुया या मुल्की सतह जा सियासतदान हुया साईं हाणे मां साईं GM सैद सां त हाणे इलाही मुंहिंजूं कचहरियूं रहियूं आहिनि हुन ख़ासि हुनजे करे त मुंहिंजी होटल हुई हुते ऐं महीने में वेंदो हुउसि पोइ साईं वटि जेको आहे सो ॿाहिरि हू हिकिड़ो असांजो वॾो आलिम बि हो 50 खनि हुन माण्हू किताब लिखाया त ऐं सिंधी क़ौम कीअं उथी सघे थी हुनजो कल्चर हुनजी ॿोली हुनजी हर शइ ते हुन किताब लिखिया डिबेट कई जेको आहे ऐं यानी हिकु राइटर जे हिसाब सां हुन दुनिया जो वॾे में वॾो मैसेज ॾिनो साईं GM सैद जो जॾहिं लाॾाणो थियो ऐं वियुसि उन ॾींहं ते ऐं मां हुते जेको किताबु आहे उन ते मूंखे यादि पए थो त मां लिखियो हो त अॼु सिंधी नसर जो शाह लतीफ़
असां खां गुज़ारे वियो। मक़सदु आहे त हुन हुन जेको आहे सो तव्हां वॾो कमु कयो। हाणे हिन वक़्तु असीं उन मरहले मां निकिरी चुका आहियूं। अकबर मुफ़्ती आउं जॾहिं सेनेटर हो तॾहिं मूंखे आउं बलूचिस्तान जे इशूज़ ते बलोच सां गॾु ॻाल्हाईंदो हुउसि ऐं मुंहिंजी मुफ़्ती साहिब सां मुलाक़ात बि कराई हुअमि। पको मूंखां सुठी सिंधी हुन पे ॻाल्हाई जेको आहे सो हा खट जेका हुई सॼी उन ते पिस्ता बादाम अखरोट ऐं चारूं तरफ़ जेको आहे सो गार्ड हुन जा बीठल हुजनि। यानी ख़ाली हिकिड़ी टीमूं न पर कई टीमूं जंहिं महिल मूंखे वठी विया हुन सां मिलाइण लाइ जेको आहे सो मुंहिंजी ॾाढी कोशिशि रही त बलोचिस्तान जा सिंध ऐं बलोचिस्तान तव्हांखे ख़बर आहे त असीं हिकु शइ आहियूं मुंहिंजे हिसाब सां। छाकाणि अध खां वधीक बलोच सिंध में रहनि था सम्झे। तो उन्हनि जा मसइला जेके आहिनि से हल थियणु घुरिजनि ऐं एतिरा ॾुखिया बि कोन्हनि। हाणे हू जवाबी कारवाई हाणे वरी भारत जेको आहे पोयां पैसा ख़र्चु करे हिननि खे पियो करे इहे जेके तो ॻाल्हि इहा आहे त इन शइ खे जेको आहे सो सिधो करणु घुरिजे। बाक़ी ॿियनि असांजे ॿियनि सां बि इलाही दोस्ती रहियूं। हाणे मां केतिरो ज़िक्र कंदुसि। शहन साहिबु जेकॾहिं वेही कचहरी कयूं त शायदि ॾींहुं खुटी वञे राति खुटी वञे। पर आख़िरी हिकिड़ो सुवालु तव्हांखां वठणु चाहींदुसि त तव्हां शाइरी बि लिखी अदब तव्हां तख़लीक़ कयो अंग्रेज़ी किताब लिखिया सिंधी किताब लिखिया सिंध जी तारीख़ लिखी। तव्हांजी शाइरी खे नाले वारी जेका सिंध जी रागी राणी आबदा परवीन बि ॻायो आहे। तव्हां जे हवाले सां हिकिड़ी फिल्म जेका आहे उन ते बि कमु थी रहियो। हा हाणे शाइरी त ॾिसो आऊं त शाइर होसि कोन। ऐं बरसाति रिसालो कढंदो रहियुसि 10 सालनि ताईं। मां कॾहिं बि जेको आहे सो न को शाइर थियण जो सोचियो। ऐं किताब पढ़ंदो रहंदो हुउसि लिखंदो बि रहियुसि मुसलसिल लिखंदो बि रहियुसि। मां इंडिया जी हिस्ट्री वॾी लिखियलु आहे मुंहिंजी जेका उहा बैदो हाणे त शायदि मिले न मिले इलाही सुफ़ा मुंहिंजो वॾो कमु थियलु आहे जेको आहे। त शाइरी त मां इएं तव्हां या त खणी हिन खे हादिसो चइजे त हिकिड़े ॾींहुं मां राति जो वेही 4 बैत लिखिया ऐं उहे चारई बैत जेके आहिनि परफेक्ट बैत हुआ जेको आहे सो। पोइ उन खां पोइ त हाणे फिल्म जो ज़िक्र कयो। हा मां फिल्म जी कहाणी लिखी आहे। फिल्म ॾिसो न मोहन जे दड़े ते इंडिया वारनि फिल्म ठाही। मोहन जे दड़े ते असां सॼी दुनिया इंतज़ार में हुई अथई। मोहन जो दड़ो जेको आहे सॼी इंसानियत जो हिकिड़ो वॾो हू आहे। त उन ते जेका हीअ फिल्म ठाहिनि पिया इंडिया वारा शायदि का ज़बरदस्त शइ ठाहींदा। करोड़ रुपया उन ते ख़र्च बि कयूं। पर उहा उन्हनि जिन माण्हू स्टोरी लिखी उनखे उन इराक जा जेके मसइला किरदार जेके आहिनि बेड़ वारा ॿिया हुन शायदि को फिल्म खे कामयाबु करण जे लाइ सम्झो त इन सां कामयाबु थियनि। उहा त फिल्म में सफ़ा फ्लॉप वई वॾे बेदर्दी सां फ्लॉप वई। जेको मां राति जो उहा फिल्म 2 बजे कंहिं दोस्त खे चई ऐं ख़ासि ॾिठी ऐं ॾाढो बेचैनी हुजे त यार कीअं फिल्म ठाही अथई। इन मूं उन ते उन जवाब में मूं बि फिल्म कहाणी लिखी आहे। उहा शाहरुख़ जेका आहे इलाहिनि खां घुमंदी शाहरुख़ ताईं आई आहे। ऐं सो शाहरुख़ उनखे जेको आहे उहो ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे। गौरी हुनजी ज़ाल गौरी ख़ान जेका आहे उहा हुनजी प्रोड्यूसर आहे। 250 करोड़ रुपया उन फिल्म खे ठाहिण लाइ रखिया अथनि जेको आहे सो। तो हाणे हींअर ठहिणी हुई 4-5 महीना अॻु जेको आहे मुंहिंजे सालगिरह ते हुनजा जेके आया हुआ फ़ोन। पोइ वरी जंग लॻी वई आहे इंडिया पाकिस्तान जे विच में। हाणे त उते पाकिस्तानी लाइ त एॾी नफ़रत ठाही अथनि हिन मोदीअ जेको आहे सो।
सो मुसलमाननि जे ख़िलाफ़ु पाकिस्तानी जे बजाए पाकिस्तानी त आहिनि पर मुसलमाननि जे ख़िलाफ़ु बाक़ाइदे हिकिड़ी कंपेन तौरु सिस्टम सां जेको मुसलमाननि खे त तव्हां 25 करोड़ मुसलमान वापसि हिंदू थियो, घर वापसी जंहिंजो नालो हुननि रखियो आहे, ऐं पोइ उन में जेके मुसलमाननि जा सभु निशान आहिनि उहो भञणु चाहे थो। इन हाणे उहो केसि ताईं इहो माण्हू हले थो हींअर जेको आहे सो, पर बहरहाल उहा स्टोरी मुंहिंजी आहे, शाहरुख वटि आहे, शायदि ठही पवे मूंखे। ऐं हींअर भारतीय अदाकारनि सां बि तव्हांजो तालुक़ु रहियो, कहिड़ा कहिड़ा अदाकार तव्हां सां जेके उहे अदाकार दोस्ती में, कहिड़ा कहिड़ा अदाकार भारत जा हुया जेके वॾा वॾा नाला जेके तव्हां सां दोस्ती में बि शामिल दोस्ती न मुंहिंजा किताबनि में त हाणे मुंहिंजो सभ खां वॾो फैन त अमिताभ बच्चन आहे, जंहिं मूं ते शाइरी बि कई आहे, पोइ वरी मूं जवाब में मूं बि उन ते शाइरी कई आहे, सॼे हाणे इहो ठहे नथो। ऐं जावेद अख़्तर जेको आहे उन ते आहे, मूं पंहिंजो हिकिड़ो किताबु जावेद अख़्तर खे जेको आहे उहो कयो आहे। उहे हाणे ॿ अखर ॻाल्हाइनि था ऐं अलाए छा तमामु सुठो, कॾहिं इंडिया वञणु थिए त ख़बर पए जेको आहे सो। वरी महिरबानी यूसुफ शाहीन साहिबु, कोशिशि कईसीं त कचहरी में घणियूं ॻाल्हियूं समझनि ऐं केतिरी ख़लश रहिजी वई ऐं केतिरा सवाल जेके आहिनि उहे प्रोग्राम में शामिलु न करे सघियासीं। ज़ाहिर आहे वक़्तु तमामु घणो ऐं घुर्बल आहे ऐं घटि वक़्तु इन में कवरेज ॾाढी ॾुखी आहे। नाज़रीन, यूसुफ शाहीन सिंध जो उहो हीरो आहे जेको सिंध जी जेका अदब जी तख़लीक़ ऐं मूं पहिरीं ज़िक्र कयो त 3 दफ़ा आलमी जेको नोबल जेको अदब जो जेको एवॉर्ड आहे उन में नामज़द कयल हुया। त अहिड़े क़िस्म जी शख़्सियतूं सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ जिते सुञाणप ऐं अहमियत रखनि थियूं, उते असांजे हुक्मराननि खे बि अहिड़ियुनि शख़्सियतुनि जो क़दुरु करणु घुरिजे। इहे ख़ुददार शख़्सियतूं मुंहिंजो ज़िक्र करण अलाए मुनासिब बि आहे, जॾहिं इन सूरताल जे हवाले सां ख़बर पई त शाहीन साहिबु कसम पुरसी वारी हालति में गुज़ारीनि था, त कंहिं दोस्त हिकिड़ो चेक बि मोकिलियो 5 लख रुपयनि जो, शाहीन साहिबु मोहबत सां वठी अखियुनि ते रखी पंहिंजे अकाउंट में जमा करे वरी ॿियो चेक कढी वापसि मोकिलियो त तव्हांजी वरी महिरबानी, मूंखे इन्हनि पैसनि जी ज़रूरत न आहे या सिंध खे ज़रूरत आहे। त अहिड़े क़िस्म जी जॾहिं ख़ुददार शख़्सियतूं हूंदियूं आहिनि त उहे क़ौम जी सुञाणप बणजंदियूं आहिनि। ऐं ज़ाहिर आहे एतिरा वॾा किताब जेके दुनिया जा जेके वॾा अॻुवाण पढ़ी ऐं अॻे जेके उनजो जवाबु वरनाइनि, ऐं सम्झां थो त कंहिं वॾे कम खां घटि न आहिनि। त शेख अयाज़ हुजे, शाह अब्दुल लतीफ़ बिटाई हुजे, यूसुफ शाहीन हुजे, आबदा परवीन हुजे, अहिड़े क़िस्म जूं हस्तियूं जेके आहिनि उहे मुल्क जी सुञाणप आहिनि, त उन्हनि जो क़दुरु बि थियणु घुरिजे। ईअं न थिए जो जॾहिं वक़्तु गुज़री वञे त पोइ इन्हनि शख़्सियतुनि जे बदिरां इन्हनि जी जेका तारीख़, उन्हनि जा ॾींहं मल्हाए उन ते त करोड़ूं रुपया ख़र्चु कया वञनि, बल्कि उनजो इलाजु, उन्हनि जी जेके अखियुनि जो नूर या अहिड़े क़िस्म जी जेके ज़रूरतूं आहिनि उहे वापसि मोटाइनि। मूंखे त इहा ख़बर पई त शाहीन साहिबु हिन वक़्तु एॾी मुश्किल सूरत हाल में गुज़ारे रहियो आहे जो महीने में शायदि खेसि अहिड़ी सिरिंज बि लॻंदी आहे जिन ते महीने में 1.5 लख रुपया ख़र्चु थींदो आहे। त जेका ख़ुददारी आहे उहा इन्हनि शयुनि खां रोके थी त न, इहे शयूं सरकार खां न आहिनि वठणियूं, इन्हनि शयुनि खां बि उहो ख़तो जवाबु थो ॾिए। त बहरहाल इहे असांजा हीरा आहिनि, उन्हनि खे बचाइणु असांजे लाइ हिकिड़ी अहम ऐं वक़्त जी ज़रूरत आहे। उन ते हुकूमत खे ध्यानु ॾियणु घुरिजे। हुकूमत मुंहिंजे लाइ या सहाफ़त जे लाइ, सहाफ़ती इदारनि जे लाइ जिते करोड़ूं रुपया ख़र्चु करे थी, उते अहिड़नि सहाफ़ियुनि जे लाइ उन्हनि खे सोचणु घुरिजे त इहे शख़्सियतूं वरी पैदा न थींदियूं। प्रोग्राम जो वक़्तु ॼाणी थो पए थो, इजाज़त ॾींदा, अल्लाह भाई।